वो शख्स उन टेम ते पंजे घर वारी के चे तो 3 तलाकूं ॾेई छॾी मां शादीअ जो मौक़ो आ खलक गॾु लगी पई उन टेम ते अम्मा को दाह निकरी वई अम्मा खोरड़ी निकरी वई ओ मुंहिंजा बच्चा कुर्बान वञा कहिड़ो नाक करे विधई छा कयई मां लाइ केॾे महिनतुनि सां तुंहिंजी जाइ हिन जाइ तूं शादी कराई केॾे महिनतुनि सां हिन जाइ खे आबाद कयो बरादर गॾु कई अम्मा चाहे रोए जुमलो केड़ो थी चवे ओ मुंहिंजा बचाओ केड़ो फर्क पवे मां हेठ वेहा त केड़ो फर्क पवे भले तव्हां ॿई मथे वेहो अम्मा के भाकुर पाए अम्मा जे पेशानी ते चुमी ॾेई करे चए थो ओ मुंहिंजी जीजल अम्मा उहा कहिड़ी ख़ुशी आहे जंहिं ख़ुशीअ में तूं मां पुट सां गॾु न हुजे अम्मा ये तो हिकड़ी घरवारी पर जंहिं घरवारीअ वटि तुंहिंजी इज़त न हूंदी अहिड़ियूं सवे